अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी वकफ़ा वसलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैबि व युक़ीमूना अस्सलाता व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून वल्लज़ीना युमिनूना बिमा उन्ज़िला इलैका व मा उन्ज़िला मिन क़ब्लिका व बिल आख़िरति हुम यूक़िनून उलाइका अला हुदन मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज्तमा क़ौमुन फ़ी बैतिन मिन बुयूतिल्लाहि व यक़रऊनल क़ुरान व यतदारसूनहु इल्ला नज़लत अलैहिमुस सकीनतु व गशियतहुमुर रहमह व हफ़्फ़तहुमुल मलाइकतु व ज़करल्लाहुम फ़ी इंदहु वअन अबी सईदिल खुदरी रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अय्युमा मुस्लिमुन अतअम मुस्लिमन अला जुइन अतअमहुल्लाहु मिन सिमारिल जन्नह व अय्युमा मुस्लिमुन कसा मुस्लिमन अला उरन कसाहुल्लाहु मिन खुदुरिल जन्नह व अय्युमा मुस्लिमुन सक़ा मुस्लिमन अला ज़माइन सक़ाहुल्लाहु मिन रहीमिल मख़तूम। सब साथी दिल जे मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। मुसलमान भाइयों, दुनिया जी ज़िंदगी हिकिड़ी क़ीमती ज़िंदगी आहे। आख़िरत जी ज़िंदगी जो मदार दुनिया जी क़ीमती ज़िंदगी ते आहे। ॾिसो, सख़्तु गर्मीअ जी मौसम आहे, थोरो पसीनो ऐं पघर आहे। इंसान खां इहो पघर बर्दाश्त या उस नथी बर्दाश्त थिए त इन गर्मीअ ऐं उस खे ॾिसी इंसान मौत खे, क़ब्र खे, आख़िरत खे यादि करे। उन गर्मीअ जी छा कैफ़ियत हूंदी, उन सिज जे तपश जी छा कैफ़ियत हूंदी, उन ॾींहं जो छा मंज़र हूंदो। जॾहिं खां वठी दुनिया ठही आहे ऐं क़यामत ताईं दुनिया में वॾा वॾा हादसा थिया आहिनि। कॾहिं पाणी जा तूफ़ान आया आहिनि, कॾहिं ज़िलज़िला आया आहिनि, कॾहिं शहरनि जा शहर उजड़ी विया, कॾहिं इंसाननि ते ताउन वबा जूं बीमारियूं पयूं। लेकिन इहे हादसात क़यामत जे बराबरि कुझु बि न आहिनि। क़यामत जो हादसो, क़यामत जो वाक़ियो वॾे में वॾो वाक़ियो आहे। तंहिंजे करे इंसानो, बुनियादी शइ आहे त तव्हां असांजे दिलनि में ईमान जूं जेके बुनियादी शयूं आहिनि ओॾे दिलचस्पी ऐं शौक़ु हुजे जीअं दुनिया ॾे दिलचस्पी ऐं शौक़ु आहे। इंसान जी दिलि में कंहिं शइ जे तरफ़ शौक़ु, लगाव, जज़्बो ॿिनि शयुनि सां थींदो आहे। हिकु उन शइ जी ताज़ीम ऐं इज़त इंसान जे दिलि में हूंदी आहे त इहा शइ वॾी क़ीमती आहे, इहा वॾी अहम आहे, इहा ताज़ीम वारी आहे।
ऐं ॿियो उन शइ सां मुहबत इंसान जे दिलि में ईंदी आहे। जॾहिं ॿई शयूं थींदियूं, उन जी ताज़ीम, इज़त, क़द्र क़ीमत दिलि में वेठी ऐं उन शइ सां मुहबत थी पई त माण्हू लाड़ो, जज़्बो, शौक़ु ओॾे रखंदो आहे। पोइ चाहे उहा शइ दुनिया जी हुजे या चाहे उहा शइ दीन जी हुजे। मसलन दुनिया में असां इंसान रहूं था, हिकिड़े माण्हूअ खे रुपए पैसे सां शौक़ु आहे, बाग़ बनीअ सां शौक़ु आहे, मेह ढोर ढगे सां शौक़ु आहे, दुनिया जी शयुनि सां शौक़ु आहे। हिन जी दिलचस्पी, हिन जो लाड़ो, हिन जो जज़्बो, हिन जा ख़्यालात ओॾा आहिनि। हाणे इन इंसान खे उन शइ जी दिलचस्पी, लाड़ो, ख़्यालात तॾहिं थी पिया पहिरियां इन सोन, चांदी, रुपए पैसे, ज़मीन ॿनी जी ताज़ीम इंसान जे दिलि में वेठी त यार बाग़ वॾी क़ीमती शइ आहे, ज़मीन वॾी क़ीमती शइ आहे, रुपयो पैसो वॾी क़ीमती शइ आहे, दुकान कोट मीर मोहम्मद में हुजे तमामु वॾी शइ आहे, मां हेॾो ख़ुशहाल थी वेंदुमि। पहिरियां इंसान जी दिलि में उन जी ताज़ीम ऐं क़द्र क़ीमत वेंदी आहे, पोइ इंसान जी दिलि में उन सां मुहबत थींदी आहे। हाणे मुहबत खां बाद इंसान शौक़ु ओॾे कंदो। तंहिंजे करे जेके दीन में बुनियादी शयूं आहिनि, अल्लाह जी ज़ात सां ताल्लुक़, क़ुरान पाक सां ताल्लुक़, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़, सहाबा अहल बैत सां ताल्लुक़, उलमाए हक़, उलमाए दीन सां ताल्लुक़, इहे दीन में मुहबत जा दर्जात आहिनि। तव्हां असां इंसाननि खे ईमान क़ल्ब खां पोइ जेका मुहबत रखणी आहे, पहिरियां मुहबत अल्लाह सां, छो त ख़ालिक़ काइनात आहे, पोइ मुहबत क़ुरान पाक सां, छो त अल्लाह जो कलाम आहे, तबर्रक बिल क़ुरान फ़इन्नहु कलामुल्लाह व ख़रज मिन्हु। जीअं रब जी ज़ात जी ताज़ीम आहे, तीअं अल्लाह जे सिफ़ात जी बि ताज़ीम आहे। तंहिंजे करे क़ुरान शरीफ़ अल्लाह जी सिफ़ात आहे, रब जो कलाम आहे। पोइ दीन में मुहबत रखणी आहे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, छो त दीन जे पहुचाइण जो, अल्लाह जे तौहीद जी सुञाण जो ज़रियो पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची बणिया आहिनि। उन जे वास्ते क़ुरान पाक मिलियो, उन जे करे दीन इस्लाम जी दौलत मिली। पोइ वरी जेके दीन में पहुचाइण, दीन जे ख़िदमतूं जंहिंजूं वॾियूं हुयूं, जीअं सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन ऐं अहल बैत सग़ुरा, इन्हनि दीन खे दुनिया जे कुंड कुड़च ताईं पहुचायो। तव्हां असां जहिड़ो आम इंसान हूंदो आहे, बे उनखे शौक़ु हूंदो आहे त यार जेकर मदीने में मुंहिंजो मौत थिए, मां मदीने में रहां, पर सहाबा इकराम मदीने मके खे छॾे करे दुनिया जे कुंड कुड़छ में फैलिजी विया। मुसलमानो, हिन वक़्त बि चाहे तव्हां असां मुसलमाननि में उहो दीन नाहे, उहा सुन्नत, उहा शरीयत, उहो दीन सां ताल्लुक़ लगाव नाहे, बिगड़जी चुका आहियूं। लेकिन सहाबिन जो इख़लास त ॾिसो, पूरी दुनिया में जेके बि मुसलमाननि जा मुल्क आहिनि, रियासतूं आहिनि, इहे सभु उहे रियासतूं आहिनि जेके हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िलाफ़त में फ़तह थियूं आहिनि। इहो उन सहाबीअ जो इख़लास आहे, तव्हां असांजो अमल कोन्हे हेॾो। उन जे इख़लास जो नतीजो आहे जो अॼु बि उहे मुल्क मुसलमाननि जे ज़ेरे साया आहिनि। चाहे तव्हां असां मुसलमान बिगड़जी चुका आहियूं। ऐं मुसलमानो, हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जंहिंजो रब सां केॾो ताल्लुक़ हो, इस्लामी जेके लश्कर मोकिलींदा, काथे शाम, काथे फारस, काथे यमन, मदीने खां दूर दराज इलाइक़ा, न उन्हनि वटि दुनिया जा जदीद आलात असबाब हुआ, पर रूहानी रब सां ताल्लुक़, निमाज़, क़ुरान, ज़िक्र जो अहिड़ो हो जो तव्हां असांजे जदीद आलात खां बि वधीक हो। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जन जेको लश्कर मुसलमाननि जो मैदान जिहाद में बीठो हूंदो हो, काफ़रनि जे साम्हूं कीअं ख़बर पए त मुसलमान कहिड़ी कैफ़ियत में आहिनि ऐं काफ़र मुसलमाननि जे साम्हूं कीअं आहिनि, कीअं जाइज़ो वठिजे। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु वुज़ू करे बरकातूं निमाज़ पढ़ंदा हुआ। उन निमाज़ में रब साईं एॾियूं मुकाशिफ़ात कयूं हुयूं जो मदीने खां शाम जो इलाइक़ो ॾिसनि पिया ऐं मुसलमाननि जे लश्कर जी रहबरी पिया करनि।
या रूहानियत जी तासीर ऐं उन्हनि में रूहानी तासीर केतिरी ई मुसलमानो हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु शाम जा फ़ातिह आहिनि। जॾहिं ईसाइनि जे रूम जी फ़ौज आई उहा हुई 20 लख त हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़तुल मुस्लिमीन हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु अन्हु जन खे अर्ज़ु कयो साईं गर्मी ॾाढी आहे असां खां त 2 कलाक हुजे साईं पर्ची लिखी आहे त हिकिड़ो घंटो खनि तकीर कयो जंहिं जा ठाहे पघर निकिरंदी तव्हांजो साईं ख़ैर ख़्वाह कोन्हे पघर ॾाढो आहे हाँ माशा अल्लाह दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक वसल्लम। त हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु जन अर्ज़ु कयो त साईं साम्हूं रूम ईसाइनि जी जेका फ़ौज आहे 20 लख आहिनि तंहिंजे करे तव्हां मदीने खां सहाबी सगोरा मुसलमान घणा मोकिलिजो। त हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जन 20 लख जे मुक़ाबिले में 20,000 सहाबी सगोरा मोकिलिया। काॾे 20 लख काॾे 20,000। हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु अन्हु जन फरमायो त ख़ालिद बिन वलीद हीअ उहा हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमात आहे। हे उहे ईमान ऐं रब जे उन जी रूहानियत में कामिल मुकमल आहिनि जो उमर खे यकीन आहे त हेॾां 1,000 सहाबी हुजनि होॾां 1 लख गैर मुस्लिम फ़ौज हुजे अल्लाह सां 1,000 खे 1 लख ते फ़तह ऐं ग़लबो अता फ़रमाए। इहो ईमानी ताल्लुक़ रूहानी ताल्लुक़ रब सां एॾो ईमान एॾो वॾो कामिल हो त मुसलमानो तव्हां असांजो मेयार दुनिया जूं शयूं कोन्हनि। इहो कोन्हे त घणा हूंदासीं त पोइ काफ़रनि ते ग़ालिब थींदासीं न थोरा हुजो पर तव्हां में ईमान हुजे महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत हुजे अल्लाह जो सजदो रब सां ताल्लुक़ हुजे। हज़रत साईं वॾा हाले जी शरीफ़ वारा साईं हमादुल्ला हाले जी बि नवर अल्लाह मरक़दो उन्हनि जो वॾो ख़लीफ़ो ख़लीफ़ा अहमदीन साहब जरार शरीफ़ वारा ख़लीफ़ा अहमदीन साहब केहर रहमतुल्लाह अलैह सखर में हिकिड़ो वॾो जलसो हो उन जलसे में ख़लीफ़े साहब आया वॾो मुसलमान जो इज्तिमा हो। पोइ हज़रत ख़लीफ़े साहब रहमतुल्लाह अलैह जन जलसे में फ़रमायो त मुसलमानो अॼु मां तव्हांखे अर्ज़ु थो कयां अल्लाह जो किताब हे क़ुरान शरीफ़ मथे ते रखी हज़रत ख़लीफ़े साहब फ़रमायो त तव्हां हिन जलसे मां 313 अहिड़ा माण्हू उथनि जन खां तहजुद जी निमाज़ बि न घुसी हुजे तकबीर ऊला बि न वई हुजे ऐं उन्हनि जी उमिरि हुजे 40 सालनि खां वधीक अहिड़ा माण्हू उथनि हिन मजमा मां हिन जमात मां 313। पोइ उन्हनि जो अॻुवाण उन्हनि जो सरवाण हूंदो अहमदीन। पोइ ख़लीफ़ा अहमदीन क़ुरान पाक मथे ते रखी फ़रमायो 313 नेक निमाज़ी तहजुद गुज़ार जंहिंखां तकबीर ऊला बि फ़ौत नथी हुजे इहे मुसलमान तव्हां मूंखे गॾु करे ॾियो। पोइ मां जेकॾहिं हिंदुस्तान तव्हांखे फ़तह न करे ॾियां त पोइ अहमदीन मुंहिंजे मथां नालो न रखिजो अहमदीन कंहिं गॾह जे मथां नालो रखिजो मूंखे अहमदीन सॾाइण जो हक़ कोन्हे। इहो हुया तव्हां असांजा वली रब सां अहिड़ो रूहानी ताल्लुक़ हो उन्हनि में यकीन हो उन्हनि खे यकीन हो त अल्लाह जो सजदो रब जो क़ुरान रब सां ताल्लुक़ मामूली शइ कोन्हे। जॾहिं अंग्रेज़ जेको दीन इस्लाम जो दुश्मन आहे अॼु ताईं यहूदियत ऐं अंग्रेज़ मुसलमानो जीअं क़ुरान शरीफ़ में रब साईं तव्हां असांखे ॿुधायो त शैतान तव्हांजो दुश्मन आहे ईअं यहूदी उम्मत मुस्लिम दीन इस्लाम जा दुश्मन आहिनि। हे सॼो जेको इस्लाम जे ख़िलाफ़ु साज़िशूं अचनि थियूं इहो सॼो यहूदियुनि जी ज़हर आहे। जेकॾहिं अञा तव्हां गहराईअ में वेंदव ख़ुलफ़ाए राशिदीन साहबा इकराम जी मुक़दस तारीख़ पढ़ंदव त हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जे शहादत थिए थी हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु जी शहादत थिए थी हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जी शहादत थिए थी हज़रत अली हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु में जंग जुमल जंग सिफ़ीन थियनि थियूं इन्हनि में सॼो किरदारु यहूदियत जो आहे। ऐं अॼु ॾींहं ताईं यहूदी दीन इस्लाम जे ख़िलाफ़ु ज़हर क़ातिल उछलाईंदा अचनि था। जीअं अॼु जेकॾहिं फ़लस्तीन में मुसलमाननि ते ज़ुल्म था करनि उन्हनि जो वस नथो पुॼे जो उम्मत मुस्लिम अॼु उन्हनि खां बर्दाश्त नथी थिए त हाणे ख़िलाफ़त उस्मानिया जो जॾहिं ज़वाल थियो तव्हां असांजो बर सग़ीर जो ख़ितो मुसलमानो उहो मुतबरक ख़ितो हो
हिते एतिरो दीन हो, एतिरो दीनी माहौल हो जो मुसलमाननि जूं अमानतूं रुपयो पैसो आलिमनि दीनदारनि वटि पियो हूंदो हो, बैंक न हुई। जंहिं वक़्त में बरतानिया अंग्रेज़ वटि बैंक जो निज़ाम हो, असांजे बरे सग़ीर में बैंक न हुई। त अंग्रेज़ अची हिते ॾिसी जाइज़ो वठणु लॻो त मुसलमान पंहिंजो रुपयो पैसो सोन चांदी अमानतूं कंहिं वटि रखनि था, हुननि वटि बैंक बि न आहे। उन्हनि जाइज़ो वरितो, ख़बर पई त इहे अमानतूं उलमा दीनदारनि वटि रखनि था। मुसलमाननि में हिकिड़े मुक़दस हस्तियूं आहिनि उलमा ऐं दीनदारनि जूं, जेके एॾा पाकीज़ा बाहया इंसान आहिनि, जन वटि रुपए पैसे जी अहमियत कोन्हे। मुसलमाननि जूं अमानतूं उन्हनि वटि महफ़ूज़ आहिनि। त अंग्रेज़ ॾिसी इहो एतिराफ़ इक़रार कयो त बरे सग़ीर जे अंदरि अहिड़ा इंसान आहिनि जो सवाइ बैंक जे रुपयो पैसो सोन चांदी उन्हनि वटि महफ़ूज़ आहे। असां वटि बरतानिया में अहिड़ो माहौल न आहे। अंग्रेज़ इक़रार थो करे त इहे बरकतूं हिन क़ुर पाक जूं आहिनि। इहो क़ुर पाक जो असरु आहे, क़ुर शरीफ़ जो रंग आहे। जेके मुसलमान क़ुर शरीफ़ सां तालुक़ था रखनि, क़ुर पाक सां निस्बत था रखनि, ईमान क़ल्बो अथनि, उन्हनि में एॾो ख़ौफ़ ख़ुदा आहे ऐं एॾी उन में दुनिया में मुआशिरती ज़िंदगी आहे। त ख़ैर अॻिते हली उन्हनि मदारिस मसाजिद खे निशानो बणायो वियो, उलमा खे शहीद कयो वियो। हाणे इन वक़्त में तुर्की खां मुसलमान क़ैद करे अंग्रेज़ हिंदुस्तान में खणी आयो। हाणे उन वक़्त में अंग्रेज़ जे ख़िलाफ़ तहरीक हले थी। हिंदुस्तान खां हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैहिन, तव्हां असांजी सिंध धरतीअ खां हज़रत ताज महमूद अमरोटी नवरल्लाह मरकज़ हो, जेके मुर्शिदनि जा मुर्शिद हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह। हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह हिंदुस्तान में बम्बई स्टेशन ते आया। कंहिं इलाइक़े ॾे सफ़र करिणो हो। मौलाना मोहम्मद सादिक खॾे वारो हिकिड़ो ॿियो आलिम दीन रफ़ीक आहे, कुल 3 साथी आहिनि। हुकूमत बि अंग्रेज़ जी आहे ऐं उहो अंग्रेज़ जेको आहे ज़ुल्म थो करे मुसलमाननि जे मथां, फ़ौज बि अंग्रेज़ जी आहे। उन वक़्त में हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह खे बम्बई स्टेशन ते ख़बर पई, कंहिं मुसलमान ॿुधायो, ख़बर पई त जंहिं रेल में असां सफ़र कंदासूं, अॼु उन रेल में क़ैदी मुसलमाननि खे अंग्रेज़ हिन रेल में हिन स्टेशन तां खणी ॿिए इलाइक़े ॾे खणी वेंदो। तंहिंजे करे जंहिं रेल में असां सफ़र कंदासीं उन रेल में मुसलमान क़ैदी बि अंग्रेज़ जे हथ में हूंदा। हज़रत अमरोटी खे ख़बर पई। हज़रत अमरोटी नव्वरल्लाह मरक़दहू वुज़ू फरमायो बम्बई स्टेशन ते, बरक़ातां नफ़िल पढ़ियो। नफ़िल पढ़ण खां बाद रब जी बारगाह में दुआ घुरी, ऐं रब अहकमुल हाकिमीन, ताज महमूद अमरोटी, तोखां दुनिया दौलत दुनिया नथो घुरे, अॼु तोखां 2 शयूं थो घुरे त जेके क़ैदी मुसलमान मज़लूम ज़ालिम अंग्रेज़ जे पंजे ऐं क़ैद में आहिनि, अॼु उन्हनि जी रिहाई आज़ादीअ जो मुतालबो आहे। पोइ उन्हनि जे मुतालबे में आज़ादीअ में या अमरोटी शहीद थींदो या मुजाहिद गाज़ी बणिबो। अॼु उन्हनि मज़लूम मुसलमाननि जी रिहाई आज़ादीअ जो सुवालु आहे। हाणे हज़रत अमरोटी रेल स्टेशन ते घुमनि था दीनी जज़्बे सां त उन्हनि मुसलमाननि खे आज़ादु कराइणो आहे। रफ़ीक आलिम दीन सफ़र में आहिनि, अंग्रेज़ उलमा जी जासूसी थो करे। ख़बर थी पए त उहो दरवेश जंहिंजे वजूद ऐं जंहिंजी जमात में अंग्रेज़ खां नफ़रत आहे, अॼु उहो हिंदुस्तान जे बम्बई स्टेशन ते रेल में सफ़र कंदो। हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह अल्लाह जे वलीअ जो डपु ख़ौफ़ अंग्रेज़ ते एतिरो थो थिए जो उहे क़ैदी मुसलमान न खयो। जॾहिं रेल स्टेशन ते पहुती, हज़रत अमरोटी रेल में घुमिया, कंहिं गाॾे में क़ैदी मुसलमान ॾिसण में न आया। फरमायूं जे अॼु उहे मज़लूम मुसलमान क़ैदी ॾिसां हा त उन्हनि खे आज़ादीअ में या शहीद थिया हा या मुजाहिद गाज़ी बणिजा हा। हे तव्हां असांजे मुर्शिदनि में दीन इस्लाम उम्मत मुस्लिम जो एॾो जज़्बो हो। अॼु जेकॾहिं तव्हां असांखे अंग्रेज़ खां नफ़रत जो दर्स थो मिले, यहूदी जेको दीन इस्लाम जो दुश्मन आहे, जे उहो सियासत ऐं जमीयत उलमा इस्लाम जे मैदान में तव्हां असांखे इहो जज़्बो मिले थो, इहो अॼु जे मौलाना सलीमुल्लाह ऐं मौलाना जेको आहे हिननि उलमा जो न आहे। तंहिंजे करे मुसलमानो पंहिंजे अकाबिर बुज़ुर्गान दीन जे तारीख़ खे यादि कयो। तव्हां असांजे बुज़ुर्गनि जी वॾी तारीख़ आहे,
सिर्फ़ मुसल्ले ते ज़िक्र अज़कार कंदड़ सूफ़ी दरवेश कोन हुआ, जीअं वक़्त जा सूफ़ी ऐं दरवेश हुआ तीअं वक़्त जा मुजाहिद ऐं गाज़ी बि हुआ। अल्लाह से उन्हनि में वॾियूं ख़ूबियूं अता फ़रमायूं। त ख़ैर मुसलमानो, अर्ज़ु पिए कयूं त रूहानी क़ुवत, रूहानी ताक़त वॾे में वॾी नेमत आहे, वॾे में वॾी नेमत आहे। मुसलमान वटि क़ुवत रूहानी आहे। इन जे करे अल्लाह से तव्हां असांखे नमाज़ जी दौलत ॾिनी आहे, क़ुरान पाक जी दौलत ॾिनी आहे, ज़िक्र अज़कार जी दौलत ॾिनी आहे, तक़वा परहेज़गारी जी दौलत ॾिनी आहे, महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत इत्तिबा पैरवी जी दौलत ॾिनी आहे। इहा रूहानियत जी दौलत दुनिया जे ज़ाहिरी असबाबनि खां वधीक आहे। दुनिया जा ज़ाहिरी असबाब इन सां मुक़ाबिलो नथा करे सघनि। त मुसलमानो, अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे, पूरी इंसान ज़ात जो सुधारो क़ुरान पाक जे निस्बत ऐं ताल्लुक़ सां आहे। हर इंसान जेको दुनिया में रहे थो ऐं उन जी बहितरी ऐं भलाई दुनिया जे मुआशरती ज़िंदगी जी क़ुरान पाक जे निस्बत ऐं ताल्लुक़ सां आहे। क़ुरान शरीफ़ वॾे में वॾी नेमत आहे। हिन जे करे अल्लाह साईं इंसान में ॿ शयूं रखियूं आहिनि। हिकु इंसान में अल्लाह साईं ख़्वाहिश रखी आहे, ॿियो इंसान में रब अहकमुल हाकिमीन गुस्सो कावड़ रखियो आहे। रब साईं जेका ख़्वाहिश रखी आहे उन में बि रब जी हिकमत आहे। गुस्सो कावड़ रब अहकमुल हाकिमीन हर इंसान में रखियो आहे, उन में बि रब जी हिकमत आहे। ख़्वाहिश अल्लाह साईं इन जे करे रखी आहे त इंसान ऐं फ़रिश्ते जी ज़िंदगीअ में फ़र्क़ु आहे। फ़रिश्ते खे उञ नथी लॻे, बुख नथी लॻे, कपिड़े पाइण जी ज़रूरत नाहे, औलाद बचा नाहिनि, बिरादरी नाहे, घर ठाहिण जी ज़रूरत नाहे, मेह बाग़ बनीअ जी ज़रूरत नाहे। लेकिन इंसान सां इहे सभु शयूं ज़रूरियात सां ताल्लुक़ थियूं रखनि। इंसान इहो इनखे बुख बि लॻंदी, उञ बि लॻंदी, कपिड़ो बि पाईंदो, घरड़ो बि ठाहींदो, इनखे ज़मीन बि हुजे, इनखे मेह बि हुजे, इनखे बनी ॿारो बि हुजे, इनखे रुपयो पैसो बि हुजे, इहा इंसान जी ज़रूरत आहे। इन जे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंसान जी रोज़ी तहतल असबाब रखी आहे, जानवरनि हैवानात जी रोज़ी फ़ौक़ल असबाब आहे। तव्हां असां नज़र कंदासीं, मेह पंहिंजे गाह खे पोखींदी नाहे, पखी पंहिंजे दाणे खे पोखींदो नाहे, लेकिन इंसान खे हुकुम आहे त ज़मीन आबाद करे, घरड़ो आबाद करे, मेहनत करे, कस्बे मुआश करे। इहा मेहनत मज़दूरी जंहिंजी एॾो वॾो दर्जो आहे। तव्हां ॿाहिराड़ी में इंसान हो, तव्हांखे पंहिंजा बाग़ आहिनि, खजूं आहिनि, मेहूं आहिनि, फ़सुलु ज़राअत पोख था कयो, तव्हांजे जिस्म मां पसीनो पघर थो निकिरे, तव्हांजे हथनि में लिपूं पवनि थियूं, बज़ाहिर त तकलीफ़ अचे थी, लेकिन इंसानो इन क़स्बे मुआश हलाल रोज़ीअ जी फ़ज़ीलत ऐं दर्जो छा आहे। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हज़रत मुआज़ रज़ियल्लाहु अन्हु सहाबी थो अचे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हथड़ो मिलाए थो, सहाबीअ जे हथनि में लिपूं आहिनि। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुआज़ तुंहिंजे हथनि में लिपूं छो आहिनि? चए अल्लाह जा रसूल मेहनत मुशक़त कंदो आहियां, जूता ॻंढींदो आहियां, मोचको कमु कंदो आहियां। फरमायूं छो कंदो आहियां? चए बचड़ा आहिनि, हलाल खारायां। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबी मेहनत कंदड़ ज़रूरतमंद सहाबीअ खे फरमायो, मुआज़ हथड़ा अॻिते वधाए। हज़रत मुआज़ जे हथनि खे बोसो चुमी ॾेई महबूब मुस्तफ़ा फरमायो साहबा खे, हाज़ा यदान ला यमसुहुमुन नार, जेके हथ मेहनत मज़दूरी करनि था इन ते जहन्नम जी बाहि हराम आहे। मुसलमानो, मेहनत एॾी वॾी शइ आहे, हलाल मेहनत करणु अल्लाह जो वॾे में वॾो फज़ुल आहे। तंहिंजे करे इंसानो त इंसान मुहताज आहे, इन जे करे अल्लाह से इंसान में ख़्वाहिश रखी। हाणे जेकॾहिं इन इंसान खे ख़्वाहिश में क़ुरान पाक सां ताल्लुक़ ऐं निस्बत न थी, हिन जी दिलि में क़ुरान पाक न आयो, हिन जो ताल्लुक़, हिन जी वाबस्तगी क़ुरान पाक सां न थी, त नुक़सानु छा थींदो ख़्वाहिश में? त ख़्वाहिश में इंसान हद खां टपी वेंदो। मसलन ख़्वाहिश में दुनिया में वॾे में वॾा गुनाह आहिनि जेके ख़्वाहिश जे करे थींदा आहिनि। ज़िना, शराब, रिश्वत, हराम खोरी, इहे गुनाह ख़्वाहिश जे करे थियनि था। इन इंसान जे अंदर में जॾहिं क़ुरान पाक सां रूहानी ताल्लुक़ कोन्हे, क़ुरान शरीफ़ सां निस्बत नाहे, त ख़्वाहिश जे करे हे इंसान निकाह खे छॾे ज़िना जी बदकारी में वञे थो, हलाल खे छॾे रिश्वत हराम खोरी में वञे थो,
ऐं हे इंसान मुबाह जाइज़ शयुनि खे छॾे करे शराब जे तरफ़ वञे थो, इहो इंसान जेको मुआशिरे में इन गुनाह में मुब्तला आहे, इहो गुनाह ख़्वाहिश जे करे थियो थो। पर जेकॾहिं इन जो क़ुर पाक सां तालुक़ हूंदो, क़ुर शरीफ़ सां निस्बत थी पई, त क़ुर हिन खे ज़िना खां मना कंदो त ख़बरदार ज़िना न कर, निकाह जी पाकदामन ज़िंदगी गुज़ार, शराब न पी, मुबाह शयुनि सां नफ़ो वठ, तो सूद हराम न खा, बल्कि या अय्युहल्लज़ीना आमनू ला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल, इंसानो हराम न खाओ, हलाल खाओ। त ॾिसो ख़्वाहिशुनि में क़ुर पाक जो ताल्लुक़ निस्बत इंसान खे गुनाह खां रोके थो। अहिड़े तरीक़े सां अल्लाह साईं इंसान में गुस्सो कावड़ रखियो आहे, हर इंसान में कावड़ आहे। इहा कावड़ रब साईं इन जे करे न रखी आहे त इंसान फितनो फ़साद करे, विड़े झिड़े, इंसान जो क़त्ल खून रेज़ी करे, चोरी धाड़ो करे, ज़ुल्म ज़्यादती करे, न, बल्कि गुस्सो कावड़ इन जे करे अल्लाह साईं रखियो आहे। रब जी हिकमत इहा आहे इन शइ में त इंसान पंहिंजी जान जी हिफ़ाज़त करे, पंहिंजी जान जो तहफ़ुज़ करे। जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता को माण्हू कंहिंखे तकलीफ़ थो ॾिए, को धक्को हणंदो आहे, को मारण जे पोयां पवंदो आहे, त इंसान भॼी करे पंहिंजी जान बचाईंदो आहे। को कंहिंखे लठ हणंदो, माण्हू अॻियां हथु ॾींदो आहे। त पंहिंजे जान जो तहफ़ुज़ इंसान खे ज़रूरी आहे। ॾिसो गर्मीअ में वेठा आहियूं, मथो शामानो आयो अथसीं, उस ते नथा वेहूं, सियारे में त उस ते वेहंदासीं, पर हाणे ऊन्हारे में उस तकलीफ़ ॾींदी जान खे, तंहिंजे करे जान जो तहफ़ुज़ ज़रूरी आहे। ॿियो, इन इंसान खे रुपयो पैसो हूंदो, रिढ बकरी हूंदी, में ढोर ढगो हूंदो, रुपयो पैसो हूंदो, माल मिल्कियत हूंदो, उनजो तहफ़ुज़ ज़रूरी आहे। हर इंसान इहो चाहींदो आहे, तव्हां मङणे जा बिरादरी जा इंसान हो, हिकिड़े कस्बे ॻोठ में रहो था, लेकिन उहो इंसान जंहिंजो छप्पर झूपड़ी आहे, इहो चवे थो मुंहिंजा बच्चा महफ़ूज़ हुजनि, मुंहिंजी मेंह महफ़ूज़ हुजे, मुंहिंजी बकरी महफ़ूज़ हुजे, मुंहिंजो रुपयो पैसो महफ़ूज़ हुजे, मुंहिंजी मोटर साइकिल महफ़ूज़ हुजे। त इंसान पंहिंजे सामान इज़त आबरू जो तहफ़ुज़ हिफ़ाज़त चाहींदो आहे। अल्लाह साईं इन जे करे इंसान में गुस्सो कावड़ रखी आहे, ताकि पंहिंजे सामान, पंहिंजे इज़त आबरू, रुपए पैसे जो इंसान दिफ़ा ऐं तहफ़ुज़ करे, तहफ़ुज़ करे। टियों, इहो इंसान जॾहिं ईमान ऐं इस्लाम ते ज़िंदगी गुज़ारींदो, कलमे पाक ते हलंदो, हाणे ईमान में हिकिड़ियूं बुनियादी शयूं आहिनि, उन्हनि सां मुसलमान खे मुहबत ज़रूरी आहे। मसलन अल्लाह सां मुहबत, क़ुर पाक सां मुहबत, रसूलुल्लाह सां मुहबत, सहाबा अहल बैत सां मुहबत, उलमाए हक़, उलमाए दीन सां मुहबत। जीअं इन्हनि सां मुहबत ज़रूरी आहे, तीअं इंसान चाहींदो आहे त इन्हनि शयुनि जी ताज़ीम हुजे, मुंहिंजे साम्हूं को तौहीन न करे। जे तव्हां असां मुसलमान अल्लाह ते ईमान था आणियूं, त मुसलमान इहा शइ चाहे थो त मुंहिंजे साम्हूं रब जी तौहीन न थिए, मुसलमान बर्दाश्त न कंदो। जंहिं इंसान में ईमान ऐं कलमो आहे, उहो इहो इंसान न चाहींदो त मुंहिंजे साम्हूं रब जी तौहीन थिए। छो? मुसलमान खे पंहिंजी जान माल, इज़त आबरू खां वधीक अल्लाह सां मुहबत है, ताज़ीम आहे। मुसलमान न चाहींदो त मुंहिंजे साम्हूं क़ुर पाक जी तौहीन बेअदबी थिए। मुसलमान न चाहींदो मुंहिंजे साम्हूं रसूलुल्लाह पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी तौहीन थिए। मुसलमान न चाहींदो त मुंहिंजे साम्हूं सहाबा अहल बैत जी तौहीन बेअदबी थिए। मुसलमान न चाहींदो त मुंहिंजे साम्हूं जंहिंसां मूंखे इल्म जी दौलत मिली, क़ुर जी, तव्हां असांखे निमाज़, ईमान, कलमो उलमा जे वास्ते सां मिलियो आहे, इहे उलमा अहलुल्लाह बुज़ुर्गान दीन जी ताज़ीम मुसलमान तौक़ीर चाहींदो आहे। जे इन्हनि जे साम्हूं इन्हनि जे को बि बेअदबी तौहीन कंदो त मुसलमान बर्दाश्त न कंदो। हाणे अल्लाह सी इन जे करे इंसान में कावड़ रखी आहे, इंसान पंहिंजी जान जो तहफ़ुज़ करे, पंहिंजे बचनि ॿारनि जो तहफ़ुज़ करे, ऐं पंहिंजे दीन जे मुक़द्दस शाइर इस्लाम, मुक़द्दस हस्तियुनि जो तहफ़ुज़ ऐं दिफ़ा करे। तंहिंजे करे रब साईं फरमायो, मुहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार। मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे, उनजी जेका जमात आहे, कलमे को इंसान आहे, काफ़रनि ते सख़्त आहिनि। उहो काफ़र जेको दीन जे ख़िलाफ़ साज़िशूं करे थो, अल्लाह जे शान में तौहीन थो करे, क़ुर जी बेअदबी करे थो, रसूलुल्लाह जी तौहीन थो करे,
सहाबा जी तोहीन बेअदबी करे थो, दीन इस्लाम जी तोहीन करे थो, उम्मत मुस्लिम जे ख़िलाफ़ साज़िशूं करे थो। इते उन मुसलमान खे इहो नज़रियो रखिणो आहे अशदाउ अलल कुफ़ार, इते मुसलमान काफ़िर ते सख़्तु हुजे। ऐं ॿियो रहमाउ बैनहुम, उम्मत मुस्लिमा पाण में महिरबान हुजे, मुहबतूं हुजनि, ईसार हुजे, हमदर्दी हुजे। हाणे जेकॾहिं इन खे कावड़ में क़ुर पाक सां तालुक़ु न रहियो, क़ुर शरीफ़ सां तालुक़ु न थियो, नुक़सानु छा थींदो गुस्से कावड़ में? कावड़ में इंसान या क़त्ल कंदो या खून कंदो। हाणे दुनिया में जेको क़त्ल थींदो आहे, खून थींदो आहे, टिनि बुनियादनि ते इंसान जो क़त्ल ऐं खून थींदो आहे। हिकु मज़हब ऐं फ़िरके जे बुनियाद ते, मज़हब जे बुनियाद ते फ़लस्तीन जा मुसलमान जेके उन पंहिंजे शहर में आबाद आहिनि, नंढड़ो हिकिड़ो कस्बो शहर आहे, लेकिन यहूदियत, अमरीका, दीन दुश्मन इंडिया, इहे काफ़िर उन्हनि मुसलमाननि सां छो था जंगियूं करनि, छो था विढ़नि? उन्हनि जो जुर्म इहो आहे त हुननि ईमान आंदो, कलमो पढ़ियो। तव्हां असांजे पाकिस्तान में उलमा सवें शहीद थिया, सवें उलमा शहीद थिया, केतिरा ई आलम सगोरा शहीद थिया आहिनि, वॾा वॾा उलमा शहीद थिया आहिनि। तव्हां असांजे अंदरूनी सिंध मां हज़रत अल्लामा अली शेर हैदरी नवर अल्लाह मरकज़हू, हज़रत मौलाना डॉक्टर ख़ालिद महमूद शहीद रहमतुल्लाह अलैह, इहे उलमा छो शहीद कया विया? मज़हब जे करे, त हे दीन सां तालुक़ु था रखनि, क़ुर अल्लाह रसूल जी ॻाल्हि था करनि, तंहिंजे करे मज़हबी माण्हुनि खे बर्दाश्त न कयो। हाणे जेकॾहिं तव्हां असांजे पाकिस्तान जी रियासत में इमरान जहिड़ा मनहूस इंसान अचनि था, जंहिंखे यहूदी अमरीकी नज़रियो आहे, मदरसो बर्दाश्त न आहे, क़ुर पाक जी तालीम बर्दाश्त न आहे, मज़हबी तबिको बर्दाश्त न आहे, ॾाढ़ी पटको बर्दाश्त न आहे। हाणे उन मदरसनि खे निशानो थो बणायो वञे, उलमा खे शहीद कयो वञे, त इंसान जो क़त्ल खून मज़हब जे करे बि थींदो आहे, फ़िरके वालियत जे करे बि थींदो आहे। त हिननि खे फ़िरके वालियत में उलझायूं, शिया सुन्नी फितरो फ़साद हुजे, बरेलवी देवबंदी फितरो फ़साद हुजे, मुक़ल्लिद गैर मुक़ल्लिद जे मथां, हिक ॿिए जे मथां उन्हनि खे सख़्तु फ़तवाऊं हुजनि, ताकी हे मज़हबी इंसान जेके कंहिं मज़हब सां तालुक़ु था रखनि, हिननि में एतिरियूं नफ़रतूं अचनि जो हिक ॿिए जे मारण जे ऐं खून जे हे पोयां हुजनि। इहा बि ज़रूरत दीन जे दुश्मननि जी आहे, इस्लाम जी ज़रूरत न आहे। टियों, इंसान जो क़त्ल खून रहिजी थींदी आहे ज़मीन ऐं वतन ते, माल मिल्क ते, ढोर बकरीअ ते, नंग ते, माल मिल्क ते। चौथों, इंसान जो क़त्ल थींदो आहे उन जी असबियत ऐं क़ौमियत ते। तव्हांजे भिक सां भुटा नारे जा हेॾा बि मुसलमान आहिनि, होॾा बि मुसलमान आहिनि, हुननि जी दिलि में बि ईमान आहे, हिननि जी दिलि में बि ईमान आहे, हो बि अलाह रसूल सां मुहबत था रखनि, हे बि अलाह रसूल सां मुहबत था रखनि। हे क़ौमियत जे बुनियाद ते तव्हां असांजे अंदरि खून रहिजी थींदी आहे, इहा का इस्लाम कुफ़र जी जंग कोन्हे, इहा जहालत है, बेदीनी आहे। इन इंसान खे इहो गुस्से कावड़ में अची उन इंसान खे क़त्ल थो करे, असबियत ते, क़ौमियत ते, ज़मीन ते, माल मिल्क ते इंसान जी खून रहिजी थी थिए, फ़िरके वालियत ते इंसान जी खून रहिजी थिए थी, मज़हब जे बुनियाद ते इंसान जी खून रहिजी थिए थी। तंहिंजे करे कावड़ में इंसान खे क़ुर पाक सां तालुक़ु ज़रूरी आहे। जे क़ुर सां निस्बत न हूंदी त हे खून कंदो, हे क़त्ल कंदो, हे इंसाननि खे ईज़ाईंदो, जंहिंजो नतीजो मुआशिरे में ॾिसो था। ॿियो, धाड़ो ऐं चोरी, इहो बि गुस्से कावड़ जो नतीजो आहे। उन वक़्त में इंसान तेश जज़्बात में एतिरो हूंदो आहे, जे साम्हूं को मुज़ाहमत कंदो भाॻियो, मेंह जो मालिक, मोटरसाइकिल जो मालिक, हे हुनखे धकु हणण ते देरी न कंदो। तव्हां असां वटि सुबुह शाम ख़बरूं अचनि थियूं, बाबा चोर चोरी कंदे, फुर कंदे, मेंह में, मोटरसाइकिल में हुनखे धकु हयो, माण्हू मरी पियो, भाॻियो मरी पियो। अहिड़े तरीक़े सां ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे। हर ॾाढो माण्हू, ज़ालिम माण्हू, जाबिर माण्हू, कमज़ोर हीणे ते ज़ुल्म ज़्यादती थो करे। कॾहिं भाउ, कॾहिं सौट, कॾहिं रिश्तेदार, कॾहिं को इलाइक़े जो वॾो माण्हू ग़रीब तबिके ते ज़ुल्म ज़्यादती करे थो। इहो बुरायूं, बदमाशूं छो आहिनि जो इंसान खे क़ुर पाक सां निस्बत ऐं तालुक़ु कोन्हे। तंहिंजे करे इंसानो मुआशिरे ते नज़र कयो, अॼु मुआशिरे में ज़िना आहे, अॼु मुआशिरे में शराब आहे, अॼु मुआशिरे में रिश्वत, हराम खोरी, सूद आहे, अॼु मुआशिरे में इंसान जो क़त्ल ऐं खून रेज़ी आहे, अॼु मुआशिरे में चोरी धाड़ो आहे, अॼु मुआशिरे में ज़ुल्म ज़्यादती आहे। इन जो सदे बाब तव्हांजे दुनिया जा कानून न आहिनि,
इन जो सदे बाब इलाज आहे त रब जो किताब क़ुरान शरीफ़ आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मुआशिरे में आया, ज़िना भी हुई, शराब भी हो, सूद भी हुयो, क़त्ल भी हो, असबियत क़ौमियत इंसान जी खून थींदो हो ऐं उन में बदअमनी ही ज़ुल्म ज़्यादती हो, लेकिन पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि इंसाननि खे क़ुरान पाक सां जोड़ियो ऐं क़ुरान पाक सां रब्तो ऐं तालुक़ु ॾिनो। हाणे क़ुरान शरीफ़ जी तासीर छा आहे, क़ुरान पाक जो असरु छा आहे? तव्हां असां इंसाननि इहो सम्झो आहे, घरड़ो ठाहिणो आहे, 4 ख़ुताबी मौलाना नजीबुल्लाह खे चऊं त 4 तालिब अचनि। दुकानु ठाहिणो आहे, उन जे करे 4 असां वटि ख़ुताबी अचनि। अबो अमड़ फ़ौत थी आहे, हाणे उते क़ुरान पाक जो को ख़त्मो निकिरे, भली शइ आहे, इन खां मनो नाहे, लेकिन क़ुरान शरीफ़ मुर्दनि जो किताबु कोन्हे। क़ुरान पाक सिर्फ़ु दुआ ऐं तावीज़ कोन्हे। इंसानो क़ुरान शरीफ़ इहो आहे त इंसान क़ुरान पाक सां ताल्लुक़ ऐं निस्बत रखे, क़ुरान पाक खे सम्झे। तंहिंजे करे मुस्लमानो, क़ुरान पाक जो नतीजो 2 शयूं आहिनि। जे इंसान क़ुरान पाक ते हलियो, ईमान अथसि, नेक अमल अथसि, त हिन खे जन्नत जी ख़ुशख़बरी, दुनिया में सुकून मिलंदुसि, हिन जी जान माल महफ़ूज़ थींदी, हिन जे मथां रब जूं रहमतूं बरकतूं आहिनि। पर जेकॾहिं क़ुरान पाक जे उबतड़ जे ख़िलाफ़ु हलियो त पोइ इहो ईअं न सम्झे त मां क़ुरान जे ख़िलाफ़ु थो हलां त मामूली शइ आहे, न, उनजी हिन खे सज़ा मिलंदी। कहिड़ी सज़ा मिलंदी? ख़ुदि अल्लाह से क़ुरान पाक में तो बयान करे, मन आरज़ अन ज़िक्री फ़इन लहू मईशतन ज़नक़ा व नहशुरहू यौमिल क़ियामत आमा। रब तो फरमाए, जेको मुंहिंजे क़ुरान खां नफ़रत कंदो, पुठी ॾींदो, त असां उनखे दुनिया जो गुज़रान ज़नक़ा बणाईंदासीं, तंग बणाईंदासीं। तंग जो मक़सदु ईअं कोन्हे त हुनखे पैसो न हूंदो, हुनखे माल मिल्कत न हूंदी, सभु शयूं हूंदियूं, सुवारी भली हूंदसि, पैसो घणो हूंदुसि, माल मिल्कतूं जाइदादूं जागीरूं हूंदियूं, लेकिन हुनखे सुकून न हूंदो, बरकत न हूंदी। अॼु ईअं ई आहे, हर इंसान खे ॿनी ॿारो आहे, हिन जे पुटड़े खे नौकिरी आहे, दुकानु आहे, धंधो आहे, अल्हम्दुलिल्लाह केॾी रिज़्क़ जी कुशादगी आहे, पर इंसान खे ज़ुबान ते इहा आहे त साईं न, मूंखे बरकत न आहे, सुकून न आहे, मूंखे निंड नथी अचे। इहो आहे मन आरज़ अन ज़िक्री फ़इन लहू मईशतन ज़नक़ा। रब तो फरमाए, जेके असांजे क़ुरान खां इराज़ कंदा, असां हुन जे ज़िंदगी में बेबरकती आणींदासीं। हाणे ॾिसो क़ुरान जो नतीजो छा आहे। जेको क़ुरान खे पुठी ॾींदो, ख़िलाफ़ हलंदो, उनजी ज़िल्लत रुसवाई ऐं उनजी बेबरकती ऐं उन हीअ इंसान मां सुकून राहत खे ख़तमु करणु, रब साईं फरमाए थो, इहो क़ुरान पाक जे पुठी ॾियण जो असरु आहे। इन जे करे इंसानो, क़ुरान शरीफ़ सां निस्बत तालुक़ में 2 शयूं आहिनि। हिकु इहो आहे ख़ौफ़ ख़ुदा। जेकॾहिं अॼु तव्हां मुआशिरे ते नज़र कयो, हर इंसान वहशी दरिंदो जानवर बणिजी चुको आहे, को कंहिं ते रहम नथो करे। नौजवाननि ते नज़र कयो, ज़िना जा ख़्याल आहिनि, अहिड़ी मोबाइल हुजे जंहिंमें गंदगी बेहयाई आहे। अहिड़े तरीक़े सां माण्हू चवे थो, मां ॿिए जी मिल्क ते कीअं कब्ज़ो कयां, इन खजी बाग़ ते कीअं कब्ज़ो कयां। या अहिड़े तरीक़े सां इंसान जेको धंधो कारोबार थो करे, व्याज खां नफ़रत अथसि, ऑफिसर मुलाज़िम थिए थो, रिश्वत खां हिन खे डपु ख़ौफ़ न आहे। उनजो बुनियादी सबबु आहे ख़ौफ़ ख़ुदा जो न हुजणु, ऐं अल्लाह जो ख़ौफ़ इंसान में ईंदो क़ुरान पाक सां। क़ुरान शरीफ़ वॾी शइ आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु, क़ुरान शरीफ़ जे करे ख़ौफ़ ख़ुदा इहो हो, कानत मख़ाफ़तान अला वजह अला अबी बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु। हज़रत सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जे चेहरे अनवर ते अल्लाह जे ख़ौफ़ जे करे 2 अखियुनि मां पाणी वहण जे करे नकीरुनि जा निशान हा, क़ुरान पाक जो असर हो। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु मुसलमाननि जा ख़लीफ़ा आहिनि। ख़ौफ़ ख़ुदा छा आहे? हज़रत उमर साईं खे ख़्यालु थियो त जीअं अज़वाज मुतहरात मुसलमाननि जे अमड़ियुनि जो जेको काबीन आहे, उम्मत में मुसलमान औरतूं जेके निकाह करनि, ओतिरो काबीन हुजे, वधीक न हुजे। हाणे हिकु ॾींहं ते हज़रत उमर साईं ख़ुतबो पिया ॾियनि, मर्द भी हुया, मुसलमान औरतूं भी हुयूं, त हज़रत उमर साईं ख़ुतबे में लफ़्ज़ फरमाया, मुंहिंजी राय आहे त मुसलमान औरतूं जेके निकाह थियूं करनि, उन्हनि जो काबीन महर एतिरो हुजे जेतिरो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घरवारनि जो काबीन हो। मुंहिंजी राय आहे। अञा हज़रत उमर साईं लफ़्ज़ चया, हिकिड़ी पोड़ी औरत मजमा मां उथी हज़रत उमर साईं खे गिरबान खां वरितो। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़तुल मुस्लिमीन खे चवणु लॻी त ख़लीफ़तुल मुस्लिमीन, तव्हां जेका राय था ॾियो, क़ुरान पाक में का अहिड़ी आयत आहे
जिथे रब जो हुकुम हुजे त तव्हां अज़वाजे मुतहरात खां वधीक काबीन न वठो त हज़रत उमर साईं फरमायो न, क़ुरान पाक में किथे बि मना न आहे। हाणे उन पोड़ी औरत चयो साईं ख़लीफ़तुल मुस्लिमीन किथे हदीस पाक में पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मनो कयो आहे त मुसलमान औरतुनि जो काबीन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि अमड़नि जे काबीन खां वधीक न हुजे। हज़रत उमर साईं फरमायो न। हाणे पोड़ी औरत चयो उमर न क़ुरान में मनो आहे न हदीस पाक में मनो आहे, रब त क़ुरान में ईअं थो फरमाए आते तुम एहदाहुन क़िंतारा, तव्हां दिलि जी ख़ुशीअ सां जेतिरो काबीन ॾियो था ॾियो। अञा रब तरग़ीब जो हुकुम ॾिनो आहे, तरहीब जो हुकुम त रब न ॾिनो आहे। पोइ तूं कीअं थो अहिड़ो राय ॾे जेके क़ुरान हदीस में मनो न हुजे। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जे अखियुनि मां लुड़का आया। उन मजमा में उन औरत खां माफ़ी वठंदे फरमायो असाबतिल मर वख़्तात इब्नुल ख़त्ताब, अॼु औरत जी राय सही आहे, उमर जी ग़लती आहे, तंहिंजे करे अॼु उमर इन औरत खां माफ़ी थो वठे, मुसलमाननि खां माफ़ी थो वठे। हुई त वॾी हुकूमत हुई। अॼु को अहिड़ो इंसानु आहे जेको खुले आम कचहरी में चए मां फ़ैसिलो ग़लति कयो हो, मुंहिंजी राय ग़लति हुई न, हे त चए थो हम चुमा दी करे लेस। तंहिंजे करे इंसान ख़ौफ़ ख़ुदा वॾी शइ आहे। अल्लाह जो ख़ौफ़ इंसान में हुजे इहो ईंदो क़ुरान पाक सां। ॿियो इंसान में तवाज़ो निवड़त अख़लाक हुजे। आख़िर इंसान आहे, ॻोठ में रहंदो, मङणे जा बिरादरी जा इंसान हो, मुख़्तलिफ़ क़ौमुनि बिरादरियुनि सां तालुक़ था रखो, नियाणियूं ॿारड़ा हिक ॿिए ॾे ईंदा वेंदा, रस्ते सां गुज़र कंदा, पाड़े में रहंदासूं, कंहिंजा बच्चा आहिनि, पाड़े में को गैर मुस्लिम इंसान आहे, को ग़रीब तबिको आहे, पाड़े इंसान जो मक़सदु इहो त कोन्हे त उनखे ईज़ाए जे ज़ुल्म कजे। इंसाननि मां इंसानियत निकिरी चुकी आहे, तवाज़ो निवड़त अख़लाक हसन मुसावात न आहिनि जो क़ुरान पाक सां तालुक़ न आहे। साहबा जी नज़र ॾिसो, हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जन ख़लीफ़ा आहिनि। मस्जिद नबी ॾे जेको रस्तो अचे पियो, घरड़ो हो हज़रत अब्बास साईं जो, उनजो परनालो नेसारो रस्ते ते हुयो। हाणे हज़रत उमर साईं फरमायो इहो नेसारो परनालो हटायो, निमाज़नि खे तकलीफ़ थींदी। हज़रत अब्बास आया, फरमायो परनालो कंहिं हटायो आहे? चए ख़लीफ़तुल मुस्लिमीन हज़रत उमर साईं। उन वक़्त में हज़रत अब्बास मदीने जो क़ाज़ी जज हो। हज़रत उबय बिन क़ाब रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी, क़ारिउल क़ुरान जंहिंजो लक़ब हो। ईअं अॼुकल्ह वांगुरु न हो, तोड़े असां आलिम हो बि क़ुरान पाक सां उहा निस्बत कोन्हे जेका साहबा जे क़ल्ब उन्हनि क़ारिउल क़ुरान साहबा में हुई। त ख़ैर हज़रत उबय रज़ियल्लाहु अन्हु वटि आयो, साईं हज़रत उमर साईं मुंहिंजे घर जो परनालो पटरायो आहे, न मूंखां पुछऊं। उनखे अदालत में घुरायो, हज़रत उमर साईं पेश थिया। हज़रत उमर साईं पहिरियां पिया ॻाल्हाइनि। हज़रत उबय बिन क़ाब शरई अदालत जे क़ाज़ी जज फरमायो न, तव्हां जवाबदार हो, तव्हां पहिरियां न ॻाल्हायो, पहिरियां फ़रियादी जी ॻाल्हि ॿुधबी। हज़रत अब्बास जेका फ़रियाद पेश कई मदीने जे क़ाज़ी ऐं हज़रत उबय शरई अदालत जे आॾो, मुसलमानो उहा फ़रियाद हुई जंहिं हज़रत उमर साईं जे अखियुनि मां लुड़क पे हारिया। हज़रत अब्बास अर्ज़ु कयो, घरड़ो ठाहियां पियो, महबूब मुस्तफ़ा आया, फरमायो अब्बास तोखे नेसारो परनालो हणणो आहे? मां चयुमि जी अल्लाह जा रसूल हणणो आहे। फरमायो किथे हणंदे? मां चयुमि जिथे तव्हां हुकुम फरमायो। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अब्बास तूं हिन जाइ ते नेसारो परनालो हण। पोइ जॾहिं मां ॾाकण जे तरफ़ वधियुमि त पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अब्बास तोखे ॾाकण जी ज़रूरत कोन्हे, तूं मां मोहम्मद मुस्तफ़ा जे कुलनि मुबारकनि ते बीही करे नेसारो परनालो हण। हज़रत अब्बास अर्ज़ु कयो, उबय बिन क़ाब मदीने जा क़ाज़ी जज, हज़रत उमर मुसलमाननि जा ख़लीफ़ा, हे परनालो मामूली न आहे, महबूब मुस्तफ़ा जे कुलनि मुबारकनि ते बीही करे मां हयो आहे, तव्हां कीअं इहो पटरायो? हज़रत उमर साईं जे अखियुनि मां लुड़क पिया अचनि, ॾाढी मुबारक अखियुनि जे पाणी सां आली थी पई। हज़रत अब्बास जी फ़रियाद पूरी थी। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जन हज़रत अब्बास खे अर्ज़ु कयो त अब्बास मूंखे ख़बर न हुई त तुंहिंजो परनालो इन अंदाज़ सां लॻल आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुलनि मुबारकनि ते बीही करे तूं हयो आहे, पर अॼु उमर तोखां माफ़ी थो वठे। सिर्फ़ु माफ़ी न वठबी, बल्कि साॻियो परनालो साॻी जॻह ते हणिबो, लेकिन हाणे ईअं न हणिबो। हाणे अब्बास हज़रत उमर जे कुलनि ते बीही करे परनालो हणे ताकि मुआशिरे खे, इंसाननि खे ख़बर पए उहो उमर जेको ख़लीफ़ो आहे, जेको हुक्मरान आहे, जंहिंजी हुकूमत आहे, जंहिंजी इज़त आहे, जंहिंजो हुक्मनामो अवाम ते हले थो, लेकिन रईयत जे आम इंसान जा क़दम ऐं पेर उन ख़लीफ़े हुक्मरान जे कुल्हनि ते आहिनि, ताकि इंसाननि खे ख़बर पए त दीन इस्लाम कहिड़ो मुआशिरो ॾिनो। इंसानो
मुसावात बराबरी तवाज़ो निवड़त वॾी नेमत आहे। तंहिंजे करे अल्लाह साईं तव्हां असांखे क़ुर पाक जी सम्झ अता फरमा। सख़्तु गर्मी आहे तंहिंजे करे इन शइ ते इक्तिफ़ा था कयूं। अल्लाह साईं तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। ख़ासि तरह सां जेको ख़ैर जो इंतज़ाम कयो वियो आहे रब साईं इन ख़ैर खे क़बूल फरमाए। जेके फ़ौत थियल आहिनि इंसान अल्लाह साईं उनजे दर्जात खे बुलंद फरमाए। सभु साथी 3 दफ़ा कुल बि पढ़ो, दुरूद शरीफ़ पढ़ो त दुआ मग़फ़िरत घुरो। बिस्मिल्लाह रहमान कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना या अल्लाह या रहमान या रहीम या हय्यु या क़य्यूम। रब साईं हाज़िर कलाम जो सवाब उन बानड़ी खे बख़्शियोसीं जंहिंजे ईसार सवाब खां ख़ैर जो इंतज़ाम थियो। जेके बि अज़ीज़ क़रीब मुसलमान हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॼोके ॾिहाड़े ताईं फ़ौत थियल आहिनि, जिन खे सुञाणियो था जिन खे नथा सुञाणियो, अल्लाह साईं उनजी मग़फ़िरत फरमा, दर्जात खे बुलंद फरमा, उनजे क़ब्रुनि खे रोशन फरमा। या अल्लाह साईं निमाज़ सां क़ुर पाक सां ज़िक्र सां असांखे आबाद फरमा। रब साईं तुंहिंजे क़ुर शरीफ़ में जेके तासीर है बरकतूं आहिनि उम्मत खे नसीब फरमा। ज़िना खां, शराब खां, सूद खां, क़त्ल गारत खां, ज़ुल्म ज़्यादती बद अख़लाक़ी खां महफ़ूज़ फरमा। अल्लाह साईं तूं असांजे दिलि में पंहिंजो ख़ौफ़ अता फरमा, सोना अख़लाक़ सोनी सीरत अता फरमा। इंसान ज़ात पाड़े सां सोने हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। बीमारनि खे शिफ़ा अता फरमा। अल्लाह साईं हिन ॻोठड़े हिन इलाइक़े ते रहम फरमा। जेके मुसलमान हाज़िर थिया सभिनी जी दुनिया आख़िरत रोशन फरमा। ईमान सां रहाए, ईमान सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व बारिक वसल्लम। ला इलाहा